नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां मुस्तहक़ औरतुनि खे एहसास प्रोग्राम तहत मिलंदड़ पैसनि जी क़िस्त मां गैर क़ानूनी कटवती ख़िलाफ़ फील्ड ऑफिसर सैयद तारिक शाह जिलानी मुख़्तलिफ़ दुकाननि ते छापा हणी मुस्तहक़ औरतुनि खे रक़म वापसि कराए छॾी। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे ममताज़ मेमन। जी ममताज़ मेमन, इन हवाले सां वधीक ॼाणिजो। जी बिल्कुल, मां ॿुधाईंदो त वसीला प्रोग्राम तहत जेके मुस्तहक़ औरतूं उन्हनि खे मिलंदड़ जेका क़िस्त आहे उन मां जेको गैर क़ानूनी कटौती जो जेको अमल आहे उहो हिन वक़्तु बि गंबड़ शहर जे मुख़्तलिफ़ दुकाननि ते जारी आहे। बेगुनाह जेको कटौती कंदड़ दुकानदारनि जे ख़िलाफ़ जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट जो जेको फील्ड ऑफिसर आहे सैयद तारिक शाह जिलानी उन पारां अॼु मुख़्तलिफ़ दुकाननि ते रेड करे ऐं जेका दुकानदारनि पारां जेका गैर क़ानूनी कटौती करे रहिया आहिनि उन्हनि खां जेका रिकवरी कराई ऐं जेके मुस्तहक़ औरतुनि खे जेके आहिनि उहे पैसा वापसि कराया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो दुकानदारनि पारां जेका फ़ी खाट ते 500 खां 1000 जेको आहे गैर क़ानूनी कटौती कई पई वञे, जंहिंजी शिकायतुनि ते जेको अॼु सैयद तारिक शाह जिलानी रेड करे ऐं जेके मुस्तहक़ औरतुनि खे पैसा वापसि कराया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां त हुन सिलसिले में जेको सैयद तारिक शाह जिलानी आहे उन मीडिया सां ॻाल्हाईंदे इहो चयो त गैर क़ानूनी कटौती कंदड़नि दुकानदारनि ख़िलाफ़ जेको हाणे कार्रवाई कई वेंदी। त हिननि खे केतिरा ई भेरा असां जेको वार्निंग ॾिनियूं आहिनि, पर हीअ जेके 62 दुकानदार आहिनि उहे कंहिंजी बि ॿुधण लाइ तयारु न आहिनि। पर पोइ बि जेको आहे हू मुस्तहक़ औरतुनि जे वज़ीफ़े मां जेके आहिनि 500 खां 1000 रुपया कटे रहिया आहिनि। पर हाणे हिननि जे ख़िलाफ़ जेको आहे लिखत में शिकायतूं कयूं वेंदियूं त जीअं हिननि जा लाइसेंस आहिनि उहे मुअतल कया विया आहिनि। हिननि दुकानदारनि खे हज़ारे भेरा असां वार्निंगूं ॾिनियूं आहिनि, पर पोइ बि जेके दुकानदार आहिनि उहे ग़रीब मुस्तहक़ औरतुनि जा जेके वज़ीफ़े मां पैसा आहिनि उहे कटे रहिया आहिनि ऐं जंहिंजूं जेके आहिनि हाणे कंहिं बि दुकानदार खे जेको आहे बख़्श न कयो वेंदो। जी।